दोस्तों जेकॾहिं तव्हां बुर्जनि जी तबियत तर्फ़ उन्हनि जे सितारनि जी मालूमात ॾिसणु चाहियो था त मां तव्हांखे जेका वीडियो में पहिरियों जेका आहे इन जो नक़्शो ॾिनो आहे उन्हनि जी तबियत कहिड़ी आहे ऐं उन बुर्ज जो सितारो कहिड़ो आहे ऐं उहो कहिड़े तरफ़ सां तालुक़ु रखे थो पियो मुज़किर आहे या मुंस आहे ऐं उन जी तबियत कहिड़ी आहे आछी आहे बादी आहे आबी आहे फर्क़ु जेका उन जी तबियत उहो माने में ॾिनो तव्हां आसानी जे लाइ उनखे ॾिसी करे जेका आहे उहो पाण ई माण्हू जेका आहे कढी सघो था पिया त कहिड़ी जेका आहे तबियत आहे तर्फ़ कहिड़ो आहे उन जी जेका आहे उन जो सितारो कहिड़ो आहे। तो पहिरियों सितारो जेको आहे बुर्ज जेको आहे आसमान खे 12 हिसनि में तक़सीम कयो आहे इल्म नजूम जे हिसाब सां। जेकॾहिं तव्हांखे मालूमात न हूंदी बुर्जनि कढण जी त तव्हांखे इहा ख़बर न पवंदी त जेको आहे असांखे अमल कहिड़े टाइम करिणो आहे। जेकॾहिं तव्हां अमल करणु चाहियो था त तव्हांजो सितारनि सां ऐं बुर्जनि सां वास्तो हुजणु लाज़मी आहे। कंहिं बि अमल खे स्टार्ट करण खां पहिरियों शुरू करण खां पहिरियों उन जी मालूमात लाज़मी रखो। जीअं तव्हांखे पहिरियों जेको वीडियो में ॾेखारियो त जेका अबजद जेका आहे शमसी कीअं जेका आहे उन जा आदाद केतिरा आहिनि उन जी तबियत कहिड़ी आहे उन जा सितारा कहिड़ा आहिनि। अहिड़े नमूने बुर्जनि जा बि सितारा जेके आहिनि उहे तव्हांखे इन में वीडियो में बि ॾेखारिया आहिनि ऐं हाणे तव्हांखे ॿुधायां पियो थो। अमल सूर जुज़ान सरतान असर सुना मीज़ान उपर को जदीद होदी 12 आहिनि बुर्ज उन जो सितारो हर कंहिंजो धारदार आहे। उहो जीअं हमल जो मरीज़ सितारो आहे उन जो अंगारे ॾींहं सां तालुक़ु आहे उहो मुंस या मुज़किर आहे उहो मुज़किर आहे ऐं उन जी तबियत आछी आहे। अहिड़े नमूने सां सौर बुर्ज उन जो सितारो ज़हर आहे जेको जुमे सां तालुक़ु रखंदो आहे ऐं उहो ख़ासि करे मोहबत जा जेके कम हूंदा उन में उहो इस्तेमालु कयो वेंदो आहे। उहो मुंस आहे ऐं थाकी उन जी तबियत आहे। अहिड़े नमूने समूरो तव्हांखे ॾेखारे रहियो तव्हांजो टाइम ख़राबु करणु नथो चाहियां। बाक़ी रहे त उहे सितारनि जा जेके आहिनि तबियतां कहिड़ियूं बुर्जनि जूं तबियतां कहिड़ियूं जीअं हमल असद कोस इहे टे जेके बुर्ज आहिनि उहे आछी आहिनि ऐं उन जो तर्फ़ जेको आहे उभर आहे। अहिड़े नमूने सां जेका आहिनि सूर सुमला जदी जेके आहिनि इहे टे बुर्ज जेके आहिनि खाकी आहिनि इन जो तर्फ़ जेको आहे ॾखिण आहे। अहिड़े ई नमूने सां चूज़ा मीज़ान दिलू जेके आहिनि इन जी तबियत बादी आहे उन जो तर्फ़ जेको आहे ओलह आहे। अहिड़े नमूने सरतान उकर भूत इन जो तर्फ़ उतर आहे ऐं इन जी तबियत आबी आहे। हे तव्हांखे शार्ट करे ॿुधायो आहे ऐं तस्वीर बि ॾिनी आहे वीडियो बि ॾिनो आहे। जेकॾहिं तव्हां उनखे जेका आहे छिके करे तव्हां उनखे ॾिसो त तव्हांखे बिल्कुलु जेका सम्झ में अची वेंदी त मां चवणु छा थो चाहियां ऐं तव्हां आसानी सां इन शइ खे सिखी सघो था। ऐं अॻिले मुंहिंजे वीडियो जो इंतज़ारु कयो हिनखे सब्सक्राइब कयो ऐं हिनखे लाइक कयो। तव्हांजो फ़ाइदो मुंहिंजो फ़ाइदो आहे तव्हांजो फ़ाइदो इहो त तव्हां ॾिसंदो ऐं तव्हां सिखंदो। मुंहिंजो फ़ाइदो इहो त मां ख़बर पवंदी मुंहिंजा दोस्त हुनखे ॾिसंदा। ख़ुदा हाफ़िज़।